जोभन ॾींहं सेई जोभन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया रुआं रहन न सुपरी आयल करियां कीअं रुआं रहन न सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीअं वियो वणजारो ओहिरी लजादा लाखणी लतीफ़ जे सुहिणे बैत सां मिठियूं ॻाल्हियुनि जे सफ़र जो आगाज़ ॾे तोड़े परॾे में रहंदड़ सभिनी साणे वासियुनि खे मूं फ़क़ीर बख़्शण महिराणवी तरफ़ां अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद सदा मौजूद। अॼोको प्रोग्राम सिंध जे शहज़ादे शाइर हसन दर्स जे नाम आहे। हसन दर्स लाइ नसीर मिर्ज़ा, महमूद मुग़ल, फ़कीर मोहम्मद ढोल जी ॾाढी सुहिणी तहरीर अलाए कहिड़े ख़्याल सां हसन लिखियो हो त अलाए तूं किथे आहीं, अलाए तूं किथे आहीं, पखीअ जे चुंब में चोगो मच्छीअ जे अख ते आहे लुड़ाटल मेरड़ो मंज़र, मिटीअ ते नांग जो लीको, दिलनि ते दर्द जो पहरो, पननि ते माक जा कतरा, वणनि ते बूर बाझारो, अञा परते मिलण जो माग ऐं मस्कन, किथे आहीं अलाए तूं किथे आहीं। मशाइख़ होथी ॻोठ जी ख़ुशबू मियां हसन दर्स वल्द मियां ग़ुलाम रसूल दर्स 2 जून 1966 ते पैदा थियो ऐं संदसि शाइराणो जनम पंहिंजे ॻोठ जे फिज़ाउनि में सुराण पखेड़ींदड़ संदन जद अमजद हज़रत मशाइख़ होथीअ रहमतुल्लाह अलैह जी दुआ सां थियो ऐं अहिड़ो थियो जो झर झंग में संदसि शाइरीअ मेखूं खोड़े छॾियूं। सिंध यूनिवर्सिटीअ मां MA सिंधीअ जी इल्मी लियाक़त माणियल हसन दर्स लाइ इहा बि शायदि दुआ जी का सबील हुई जो संदसि हयातीअ में निकाह जो सॻो सिंध जे हिकु बरख लेखका साइण माहताब महबूब जी न्याणी इरम महबूब सां ॿधिजी वियो। कुदरत खेसि रोहल रिदम ऐं चीज़ल इनायत कया ऐं जंहिंखे संद सॾींदो हो ऐं जंहिंजे लाइ हर ॻोठ पिणीअ जे पार जियां हो तंहिं लाइ समूह असां वटि सारी छॾी वियो आहे। हसन 16 जून 2011 ते रुख़सत थियो ऐं पंहिंजे ॻोठ जी मिटीअ जी ख़ुशबू में ख़ुशबू बणिजी वियो। हाणे खांसि पुछूं नथो पए त अलाए तूं किथे आहीं। जॾहिं बि कंहिं वॾे वण खे झूमंदे ॾिसो ऐं संदसि मस्ती अव्हां जे हाव खे मुठ में झले, जॾहिं हवाऊं लहरुनि सां रांदियूं रहनि ऐं जॾहिं मींहं कणियूं अव्हां जे वजूद जी दरिया ते ठक ठक कनि त असांजे हिन कविअ खे ज़रूरु यादि रखिजो, ज़रूरु यादि कजो। हसन जंहिं चयो हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। हर माण्हूअ खे समुंड ज़रो आहे, हर आशिक़ खे साहिल आहे। हर साहिल खे ओसियड़ो आहे ऐं ओसियड़े जे लीअड़े में काई छुलंदड़ छोली आहे। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। हर माण्हू खे ख़्याल अचनि था
सहकी सदियों साल अचन था, हालन ऐं अहवालन पोयां काई बरंदड़ बोली आहे। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। हर माण्हूअ में मोर नचे थो, हर माण्हूअ में चोर नचे थो। तारूअ में तलवारूं तरंदड़ हिकिड़ो पूरो दौर नचे थो। हर को दौर पिरोली आहे। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। हर माण्हू जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। हसन खे यादि कंदे सिंधी नसर निगार ऐं शाइर, असांजो दोस्त, बहितरीन ब्रॉडकास्टर मतिलबु नसीर मिर्ज़ा लिखे थो त मूंखां न केर जे पुछे त इहो पंहिंजो शाइर हसन दर्स भला हुयो कहिड़ो, त बसि आउं जो बिना देर तरसण जे चवंदुसि पंहिंजो ही हसन सुबुह जो पहर जहिड़ो सांवरो शख़्स हो ऐं साम्राट में कुदरत वारे जेको हुस्न रखियो आहे सो बि हिन शाइर हसन दर्स में नुमाया ई नज़र ईंदो हो। हुन जी शाइरीअ बाबति छा चइजे, बसि एतिरो ई काफ़ी आहे त हुन जी शाइरी बि संदसि डिघे कद वांगुरु कदावरी आहे ऐं शायदि इन करे ई हुन जी निगाह जी उछल मौज़ूअनि, तशबीहनि ऐं इस्तारनि जे मामले में परे परे ताईं मार कंदी हुई, जिते कंहिं आम माण्हूअ या आम शाइर जी अख जे ॿुॾण जो सवाल ई पैदा नथो थिए। ईअं ई हुयो मुंहिंजो ही यार, ही महबूब। ज़िंदगी जूं अलाए केतिरियूं बहारूं, ईअं सम्झो त 30 साल हुन सां गॾु ज़िंदगी जो सफ़र साथ रहियो। हसन शाइर कमाल, हुन जी शाइराणी अख शयुनि खे नए रंग सां, नए ढंग सां ऐं नए ज़ाविये सां ॾिसंदी हुई। आउं हुनजो हमसफ़र रहियुसि, लाड़ में, उतर में, काछे में, थर में, समुंड किनारे ते। कमाल माण्हू। वरी शाइर खां पोइ बहादुर, बेबाक, अरडू, जेका शइ हू मिसाल पंहिंजी ज़िंदगी में जंहिं ॻाल्हि लाइ तय करे छॾे त मूंखे करिणो आहे, पोइ ज़मीन धुॿी पवे, तूफ़ान अचनि, हसन दर्स करे गुज़रंदो। अहिड़ो साबित क़दम माण्हू। मूं हुन जी ज़िंदगी में घणो कुझु सिखियो, सब्र करणु, बर्दाश्त करणु। चवंदो त शेख अयाज़ जूं सिटूं अक्सर ॿुधाईंदो त रिढ वांगुरु निमाणो थी रहणु बहितर आहे, पर जे चौधारी बघड़ वेड़े वञनि त पोइ शींहं थिजे। हसन दोस्तनि जो दोस्त, वफ़ा, मोहब्बत, औखी सौखी कम अचणु। अलाए केतिरनि खे हुन ज़मीन खां खणी आसमान ताईं पहुचाए छॾियो। मोहब्बतुनि जे मामले में हिकु सफ़ा निज निबार माण्हू। अॼु खेसि यादि था करियूं, मूंखे ॻाल्हियुनि जो छेड़ो किथां नज़र नथो अचे, विचां विचां जेतिरियूं ॻाल्हियूं आयूं तव्हां ताईं पहुचाईंदासीं, पर हिननि सातुनि में दिलि चवे थी त रफ़ीक फ़क़ीर जेको हसन जो ग़ज़ल ॻायो आहे, इहो पाण गॾिजी ॿुधूं। छा त सिठूं आहिनि। लहर थी जागी किरे बि लहर में, तूं समुंदर छो भला सुम्ही नथो। राग मालकोस में रफ़ीक फ़क़ीरनि खे वाह जो ॻायो आहे। अचो त गॾिजी ॿुधूं था। अॼु टेलीफोन ते बि मुख़्तलिफ़ दोस्तनि सां हसन जे बारे में कचहरी कंदासीं, हसन जे पंहिंजे आवाज़ में बि नज़्म ॿुधंदासीं। सो अॼु का समूरा पल हसन दर्स जे नाम, लहर थी जागी किरे बि लहर। बिस्मिल्लाह। ओ लहर थी जागी किरे
समंदर छो भला सुमही न थो लहर की लहर में छो समंदर छो भला छो समंदर छो भला सुमही न थो ओ लहर थी जा लहर में जिंदगी ऐसी सलारत शिकस्तों जिंदगी के दी सलारत शिकस्तों तू सिकंदर छो भला छो भला तुम्हें न थो छो समंदर छो भला छो समंदर छो भला तुम्हें न थो लहर में पुरजा थी चुकी शाहबदर छो भला शाहबदर छो भला तुम्हें न थो लहरती जागी रे लहर में जागती बेटी पुरसा थी चुकी जागती बेटी पुरसा थी चुकी शाहबदर छो भला शाहबदर छो भला सुने न थो लहरती जागी रे लहर में मिठियूं ॻाल्हियुनि जो सफ़र जारी
रफ़ीक फ़कीर जी आवाज़ में हसन जो गज़ल ॿुधोसीं, लहर थी जागी किरे बि लहर में, तूं समुंदर छो भला सुम्ही नथो, ज़िंदगी केॾी ज़लालत शिकस्तूं, तूं सिकंदर छो भला सुम्ही नथो। असां वटि असांजे हाणोकी टही जे बहितरीन शाइर बख्शल बाग़ी हसन दरसलाई नज़्म माणियो आहे। वाह जो आहे शाइरीअ जे हू अखियुनि में लुढ़क वियो अहिड़ा छॾे, जे सुकी सघंदा न कॾहिं ऐं उगी सघंदा न कॾहिं। हथ कंहिंजा शाइराणा जाइ जेका हू छॾे पंहिंजी वियो, को बि उन ते कीन कॾहिं बीह सघंदो, ऐं हणी गहरी ख़यालनि में टुॿी सिप मां मोती न लहंदो। नज़्म हुन जा नींहं जा आहिनि निकोरा, सावणीअ जे मींहं जा आहिनि निकोरा, जिन खे पंहिंजूं काइनातूं बेशुमार, ख़्वाब जहिड़ियूं केतिरियूं खाना बदोशियूं बेक़रार। रंग जंहिंमें हुन खणी अहसास जा अहिड़ा भरिया, शाइरी इंडलट जो मंज़र थी पई। लफ़्ज़ जंहिंजा बाख जहिड़ा बाकमाल, मोतियुनि ते माक जे कतरनि जियां, केतिरा उजरा अछूता था लॻनि। हुन कयूं तख़लीक़ जेके भी सिटूं, साह में सांढे रखण जहिड़ियूं सभई। हुन ॾिनियूं जेकी बि तशबीहूं ऐं तमसीलूं, सभई इस्तारा कंहिं मुहाणे ॿार जी आहिनि प्यारा। केरु थो ॻोल्हे सघे, केरु थो छोले सघे, सम्झो हुन वांगुरु कविता जो ईअं केतिरो ज़रख़ेर हुन जो आहे तख़य्युल। ॼण सितारनि जो तसलसुल जंहिंमें फितरत खे समाए, हुन करे हैरान फितरत खे छॾियो ऐं मंझसि कविता जी कुदरत खे गॾियो। शाइरी खे वियो मिली आवाज़ नऊं, गीत नऊं, संगीत नऊं ऐं साज़ नऊं। सूंहं सां ही तार सुंदर सिलसिलो, जंहिंमें पइजी वियो फना जो फ़ासिलो। ज़िंदगी हुन खां वई आहे आङुर छॾाए, ज़िंदगी हुन खां वई आङुर छॾाए, मौत हुन खे भाकुरनि में वियो उॾाए। जो सॼण साणे ॿई लर्ज़ी विया, सिंध जा मंज़र सभई लर्ज़ी विया। जिन ख़यालनि कीन वरितो हो जनम, सिरजणा हुन खे अञा हा के नज़म, हुन जे सीने में दफ़न सभु थी विया। शाइरीअ जो काफ़िलो लुटिजी वियो, रोशनीअ जो काफ़िलो लुटिजी वियो। बराबरि वाह बख्श। ऐं हाणे हिकु अहिड़ी शख़्सियत, सिंधी कहाणी जो वॾो नाम, असां सभिनी जो आसीं हुनखे वॾड़ो चवंदा आहियूं। हू वाक़ई घाटे बड़ जी छांव मिसल आहे। हसन सां बेपनाह मोहबत रखंदड़, ऐं हसन अक्सर जंपीर में वटस वञी महिमान थींदो हो ऐं पोइ रातियुनि जूं रातियूं ॾींहं जा ॾींहं। सो मानवारो असांजो साईं मोहतरम रसूल बख्श दर्स असां सां आहे। साईं अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद। रसूल बख्श साईं, मां तज़किरो करे वेठुसि त असां सभिनी जा वॾड़ा आहियो तव्हां। अलाह तव्हांखे सिहत तंदुरुस्ती अव्हांजा कुर्ब आहिनि, मोहबतूं आहिनि। अॼोको ही प्रोग्राम, ही सातूं, ही पल, ही घड़ियूं पंहिंजे प्यारे हसन जे नाम आहिनि। ऐं हसन खे रसूल बख्श दर्स कीअं थो सारे ऐं हुनखे हुन कीअं ॾिठो? जी बस मुंहिंजी ज़िंदगीअ जो हिननि ख़ूबसूरत माण्हुनि सां, ॾात घड़ियुनि माण्हुनि सां जेको बि मुंहिंजो ख़ुर्ब थियो, उन्हनि में आमिर जहिड़े माण्हुनि मां हसन पहिरें नंबर ते आहे। बिल्कुलु तमामु दिलबर जो माण्हू, सफ़ा दिलबर जो माण्हू। माण्हू त कीअं चवां त हू वॾो फ़क़ीर अथनि माण्हू।
बिल्कुलु मूं वटि जॾहिं आयो झंपीर में त पहिरीं दफ़े जॾहिं झंपीर ॾिठई, ढंढ ॾिठई, कीचड़, झंपीर जा नज़ारा ॾिठई, माग मकान ॾिठई, त हुन शख़्स चयो कि बाबा मूं त ॻोल्हियो, हीउ मुंहिंजो आइडियल मक़ाम आहे, हिते इहो मूं ॻोल्हियो पिए। बराबरि। मूं चयो हाणे पोइ हिन माण्हू झंपीर पंहिंजो मस्कन ठाहे छॾियो। बिल्कुलु तबियतन हू एॾो त नफ़ीस ऐं एॾो वरी जंहिंखे चइजे त कंहिंखे बार ई कोन थींदो। झंपीर में समाइजी वियो। हुनजी जेके माण्हुनि सां रिलेशनशिप, आम माण्हुनि सां, माण्हुनि सां, मज़दूरनि सां, फनकारनि सां, असां वटि जेको कल्चरल असां वटि आहे सिस्टम, कीचड़ जे किनारे खजियुनि जे बाग़नि वटि माण्हुनि सां कचहरियूं, हुनजी जेका ऑब्ज़र्वेशन लाइ हुनजी जिदोजहद हुई, हुनमें हुनखे इहे शयूं वॾो सपोर्ट कयो हुयो। बिल्कुलु या मलाह सां गॾु सफ़र करणु, उन्हनि जी ज़िंदगीअ ते सॼो लिखणु। इन करे हसन जेको हो सो आउं ईअं चवंदुसि त ॼण मौजे लाइ हिकिड़ो वॾो उत्साह जो सबबु हो। ऐं हुन माण्हू ज़िंदगीअ में मूं ॾिठो त हू एॾो वरी एॾो दिलेर बहादुर माण्हू सां गॾोगॾु अहिड़े दिलि माण्हू हो, फन सां शाइरीअ में एॾो शाइर वॾो हो जो असां हुनखे सही नमूने सां जेकॾहिं ॿुधंदासीं त आउं चवंदो आहियां सिंधी नज़म, जदीद सिंधी नज़म जो मौजूद बि हसन आहे। वाह। हुन जेके नज़म खे नवां नक नेड़ ऐं हुन ॾिना नक्श, उहे अॼु ॾींहं ताईं ॿिए शाइर हाणे सभु, आउं वॾी ॻाल्हि नथो करियां त उन्हनि सिंधी शाइरनि जे लाइ हिकिड़ो आसानी पैदा करे छॾी आहे। सभु हसन जी ज़मीन ते था शाइरी कनि। सही। ऐं नज़म हू ईअं लिखंदो हो ॼण माण्हूअ जे दिलि में चई वेंदो हो। बिल्कुलु कि झंपीर ते बि हुनजा नज़म आहिनि, पर मूंखे हुनजा नज़म अहिड़ा वणंदा हुआ। ॿोली जेका इस्तेमालु कंदो हो, उहा ॿोली जेका हुई त निज ऐं सफ़ा, पर मतरूक लफ़्ज़ जेके थियल हूंदा उहे बि हसन इस्तेमालु कंदो हो। बिल्कुलु। ऐं उन में ॿोलीअ जो हुस्न जेको हुन वटि हो सो मुंहिंजे ख़्याल में नौजवान नस्ल में के शाइरी वटि शाइर वटि कोन्हे। बिल्कुलु सही। टुको नेठि दाख़िल कयो मूं बि दिलि जो, मणे लखे मण मोहबत वेंदी ॿुधी वई। हाणे टुको असां वटि मतरूक लफ़्ज़ आहे, इहो असांजे माप तौर जो हिसाब आहे। त हिन माण्हू ईअं लॻी वई लाड़ सां लहूं अवां खे भला ॿियो छा चऊं, असांखे इश्क सारियुनि जी छॾे फूके छॾे थो। ऐं ईअं ई अवी मोकिलाए अञा विया शहर पंहिंजे ॾे, असांजे ॻाल्हि जे दिल तां अञा ॻोड़ो घड़े थो। ॻाल्हि जो ॻोड़ो घड़ण अञा ॻोड़ो घड़े थो। ऐं जेको जदीद शाइरी हिन कई, उन में असांजा दोस्त भले केॾी सुठी शाइरी कनि, पर इहे जेको दिलकश मंज़र, अजीब अंदाज़ औरतुनि जा, इन नज़म खे तव्हां ॿुधंदव त तव्हांखे महसूसु थींदो त हू केॾो वॾो शाइर हो। हुनजी ऑब्ज़र्वेशन छा हुई, रेती बि रंगजे पई, थोली अचे पई, ऐं इन्हनि ॻाल्हियुनि में आउं चवंदुसि त हुन वटि जेके इस्तारा, तशवियूं, उहो हुस्न जेको ॿोली जो सो हुनजो निरालो मच्छीअ जे अख मां वेठे ॾिठो मूं, हर ॾिहाड़े खे मच्छीअ जे अख मां वेठे ॾिठो मूं, हर ॾिहाड़े खे लम्हूं गोॾा टिल सनी कयार वांगियो। तव्हां ॾिसो न, जॾहिं झंपीरनि में मुंहिंजी जवानी मोट खाईंदी, चवंदी खजीअ खे तिखो तलवार, वरी चवंदा बाबा हिते बि छोकिरे सां इश्क मुंहिंजो पियो आहे, हुनखे ॾिसो त सही छा थो थिए। खिली चवंदी खजीअ खे भला हिते चए थो जॾहिं मिली सफ़ा सुनसान मंदर में, तॾहिं मिली साझी मूंसां। उते साझी मिली असां त छोकिरी त कोन हुई। हा साईं, उते इश्क जो सनड़ो जेको आवाज़ आहे उहो माना उन सनड़ो आवाज़, तार, आर वांगे, आर जेका मतरूक आहे, इहो नौजवान खे ख़बर ई कान्हे त हिकिड़ो जीत थींदो आहे। आर पाण चवंदा आहियूं, आर हिकिड़ो जीत थींदो आहे थर में, जेको बरसाति जे लाइ तवार ईंदो आहे बाक़ाइदे। इहे ॼण आरियूं अबर आसिरे, इहो आरियूं कोन्हे, इहो बि आरियूं अबर आसिरे आहे। बिल्कुलु तारी जो कहिड़ो ॾो मां हिननि जो बिल्कुलु जेके पखियुनि ॿाहिरि जा। तंहिं करे मूं हुन माण्हू जॾहिं ॾिठो त एॾा डिघा डिघा नज़म, वरी गज़ल बि अहिड़ो थो लिखे, छा तव्हांखे ॿुधायां।
हाँ साईं ऐं मुंहिंजो त हाणे आउं वधीक कोन थो चवां, हुन सां जेको मुंहिंजो प्यारु हो या मोहबत हुई उहो आउं कंहिंखे ॿुधाए कोन थो सघां त मूं केतिरो प्यारो हो। हीउ माण्हू मूंखे इंसां जे हद ताईं प्यारु बि कंदो हो, बिल्कुलु पर शाइर उहो एॾो वॾो हो जो आउं चाहींदो असां हुन खां सिखियो पाण। बिल्कुलु सिंधी शाइरी छा थींदी आहे ऐं हुनजा क़दुर कहिड़ा हुजणु खपनि। बिल्कुलु ऐं अलाह तव्हां हिकिड़ी ॻाल्हि हुनजी कॾहिं नारेबाज़ी न कई। न हुनजी शाइरी जेका हूंदी उहा करे बि वेंदो तॾहिं बि उहो उन में उहा शइ माण्हू खे नक्श सम्झ में अची वेंदो, पर उहा नारेबाज़ी न कंदो हो। बिल्कुलु सिंध लाइ बि ईअं ऐं पंहिंजे वतन लाइ बि ईअं, पंहिंजे माण्हुनि लाइ बि ईअं, ऐं बिल्कुलु सॼो ॾींहुं इन माण्हू इश्क में हूंदो हो ऐं वॾो पढ़ियल लिखियल माण्हू हो, तमामु हुनजो मुतालो वसी हो ऐं मौसीक़ी जो वॾो सेंस रखंदड़ हो साईं। ऐं राग जो वॾो शौक़ीन हो। हा राग जी बाक़ाइदे रागनि ते नाला रखंदो। बिल्कुलु सुर में हुन माण्हूअ खे सॼी ख़बर हूंदी आहे। ऐं तोखे तव्हांखे आउं ॿी ॻाल्हि नई बि ॿुधायां, हसन पंहिंजे दिखावो या जेको माण्हू ॾेख ॾे उन खां परे भॼंदो हो, जी माना नुमाइशी माण्हू न हो। न कतई न। तव्हां जॾहिं सभु दोस्त गॾिजी सची दिलि सां चवंदासीं त पोइ शाइरी ॿुधाईंदो, हा न त हुनखे पंहिंजे जिते किथे बीठो हुजे शहर खणी ईअं न हो। न न ईअं कॾहिं न। जी जी हा ऐं मोहबती एॾो तव्हांखे वधीक ख़बर आहे सभिनी दोस्तनि खे, पर आउं त जिते वञा थो हिकिड़ो वॾे शाइर जी वॾे वॾी निशानी इहा आहे। कई शाइर गुज़रिया, लतीफ़ साईं खे चऊं त हीअ अबा हिनखे कोन थी अचे शाइरी, अफ़सोस पवंदो हुजे शाइरी जो, पर अॼु लतीफ़ हर हंधि हाज़िर आहे। उहे शाइर जेके हुन दौर जा वॾा शाइर हुआ उहे ॿुधजनि कोन था। अॼु जे हिन दौर में जेको वधि में वधि शाइर माण्हू यादि था कनि जंहिंखे इंसाफ़ हसंदर हसंदस जिते वञ हर महफ़िल में हसंदर वेठो आहे। बिल्कुलु ऐं इन करे कोन थो चवां त मुंहिंजो बचो, पर इहा हक़ीक़त बि आहे। बिल्कुलु हर फनकार खे हुनजा काफ़ी हेठ बि यादि आहिनि। बिल्कुलु पोइ बसि हाणे सारा ॾाढो- खे हा असांजी इबादत में शामिल आहे। मां वॾी महिरबानी साईं रसूल साईं, ॾाढियूं सुठियूं यादगिरियूं तव्हां असां सां वॾियूं वेठियूं। लख कुर्ब तव्हांजा वक़्तु कढण लाइ असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि साईं रसूल साईं। अलाह पाक तव्हांखे सिहत ॾे। ऐं वॾी ॻाल्हि अॼु आउं इहो बि ॿुधाईंदो हलां पंहिंजे ॾिसण वारनि खे त सची पुछो त हसन जा दोस्त घणेई दावा ऐं दम भरींदड़, पर इहा ॻाल्हि मूंखे चवणु ॾियो साईं रसूल त तव्हां रसन जे वञण खां पोइ उनजे कुटुंब खे, उनजे बचनि खे, अदी इरम महबूब खे, चीज़ल रिदम रोहल खे जंहिं शफ़क़त सां ऐं पंहिंजे उनजे बाबा जहिड़ी मोहबत सां उनखे तव्हां यादि कंदा था रहो, उनजी परघोर लहंदा था रहो, इन लाइ तव्हांखे जस हुजे साईं। न इहो हिते बि अहसान कोन्हे। हसन जो अञा मूंखे थोरा असां वधीक हूंदा। जी जी बाक़ी हाणे मुंहिंजा बच्चा हुननि जो असीं हुननि जा जेको सो आहियूं वारस न न ॾाढो ख़ैरु कंदो, हुननि जा हयाती ॾे सुबर अदी जेका आहे असांजी तमामु थी सुठी, ॿार तमामु लाइक़ु जहिड़ा चइजनि हसण जे मिज़ाज जहिड़ा ई आहिनि। माशा मालिक ख़ैरु कंदो हयाती हुजे। अल्लाह 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 साईं उन्हनि खे ख़ुशि रखे, वक़्त बाला करे, मोहबतूं मिठा। वॾी महिरबानी साईं रसूल, वॾी महिरबानी रसूल दर्श जंहिंसां हसन खे बि इश्क हो ऐं रसूल दर्श जा त असीं सभु प्यारा आहियूं। मज़र लगारी, इक़बाल रिंद, हलीम बाग़ी, आउं फ़क़ीर, हसन, ये सभु अक्सर साईं रसूल बख्श वटि अली बाबा जहिड़ो माण्हू अकेला आहियूं, तना आहियूं, केतिरा ॾींहं जंपीर में साईं जे उन आस्थाने ते। हाय हाय हसन जी आवाज़ में ही हिकिड़ो चूंड नज़्म आहे संदुसी, जेको 1992 में PTV जे हिकिड़े मुशाइरे में पढ़ियो हुई, ऐं उन सां गॾु हिकिड़ो ॿियो नज़्म आहे जेको किंजर किनारे पढ़ी हुई। इहे ॿई नज़्म तव्हांजे नाम करियूं था, हसन खे यादि करियूं था। बिस्मिल्लाह। तूं असांजो सिज आहीं ऐं असीं सूरजमुखी आहियूं। कराची तूं असांजो सिज आहीं ऐं असीं सूरजमुखी आहियूं। असांजे पोइ पीढ़ीअ जा समूरा सोज़ ऐं आवाज़ ज़ख़्मी मोर जे रड़ में दफ़नाया विया। अध सदीअ जो सूर ऐं सजल सिंधू, अध सदीअ जो सूर ऐं सजल सिंधू पंहिंजे यादगिरियुनि में, सावणियुनि ऐं चांदनियुनि में
असांजे भरिजी आयल आवाज़ जी शाहिदी आहे ऐं जरकंदड़ पीलो बबुर जो ॻूर ऐं जरकंदड़ पीलो बबुर जो ॻूर असांजे दर्द जो ॿियो रंग बणिजी सदा छणंदो रहियो आहे ऐं जरकंदड़ पीलो बबुर जो ॻूर असांजे दर्द जो ॿियो रंग बणिजी सदा छणंदो रहियो आहे ऐं असांजी बेक़रारीअ जो उञारो संग तोड़ा रोज़ वरंदो थो रहे ऐं असांजी बेक़रारीअ जो उञारो संग तोड़ा रोज़ वरंदो थो रहे असांजे दर्द जूं कारनि गुलाबनि जी टिड़ी पवंदड़ कथाऊं असांजा बदन ऐं बाहूं तुंहिंजे हवा में ॿोकियूं आहिनि असांजे साह जे नलियुनि में वरंदड़ साह खे ऐं असांजे आशिकीअ जे अणखुट आह खे तूं वॾो उत्साह आहीं असां ही पंहिंजे पेरनि में पीढ़ीअ जे पार जा सभु पंध तुंहिंजे लाइ रखिया असां ही पंहिंजे पेरनि में पीढ़ीअ जे पार जा सभु पंध तुंहिंजे लाइ रखिया आहिनि असीं तोखे पहिरें प्यार वांगुरु थापसूं असीं तोखे पहिरें प्यार वांगुरु थापसूं ऐं तूं असांजे रूह में मिठे महबूब जे अख वांगुरु थी लहीं ऐं तूं असांजे रूह में मिठे महबूब जे अख वांगुरु थी लहीं ऐं तुंहिंजी हर डिघी छोटी गली असांजे दुख जे पोड़नि सदियुनि खे दूंहं वांगुरु वट खाई वेड़जी थी वञे ऐं तुंहिंजी हर डिघी छोटी गली असांजे दुख जे पोड़नि सदियुनि खे दूंहं वांगुरु वट खाई वेड़जी थी वञे असां पंहिंजनि अवनि ॾाॾनि ऐं पंहिंजे पीढ़ियुनि जी पीड़ा ऐं समूरे सूर खे पंहिंजे रत में रोके रखियो आहे ऐं तुंहिंजे रोई पवंदड़ रोशनीअ में ऐं तुंहिंजे रोई पवंदड़ रोशनीअ में दर्द जो अहसासु असांजी नौजवानीअ खे नुमाया थो करे ऐं तुंहिंजे रोई पवंदड़ रोशनीअ में दर्द जो अहसासु असांजी नौजवानीअ खे नुमाया थो करे असां ही पंहिंजा चेहरा ऐं छणी वियल मुख मुहांदा तो में पोखण था घुरूं असीं तुंहिंजो नसुल आहियूं असीं तुंहिंजो असुल आहियूं कराची तूं असांजो सिर आहीं ऐं असीं सूरत दिलकश बदन समंदर अंदाज और तुंहिंजा चिमकन चिटा किनारा दीदार ऐं नज़ारा पाणीअ मथां जिस्म जो तरंदो रहे तरन्नुम चपड़नि ते चाहतुनि जो तरसी पियल तबस्सुम मिठड़ा मधुर त आहिनि जे तूं वॼाए ॼाणी सभु साज़ और तुंहिंजा ये उस समय उघाड़प केॾी हसीन आहे ये उस समय उघाड़प केॾी हसीन आहे छोलियुनि जी फीण छोरनि छाती मशीन आहे वारान आसमां ऐं हेठां ज़मीन आहे पल जो रहियो न परदो पाणीअ कया पे पधरा रंग राज और तुंहिंजा दिलकश बदन समंदर अंदाज और तुंहिंजा वारी बि वासजे पई रेती बि रंगजे पई जेका अची छुए थी छोली सां डंगजे पई ही ज़हर आहे ज़रूरत केॾो मिठो नशो आहे जंहिं जंहिं बि ॾिठो आहे सोई सघे थो सम्झी अंदाज़ और अंदाज़ और तुंहिंजा मिठियूं ॻाल्हियूं में असां दर्स प्यार खे यादि पिया करियूं डॉक्टर इल्मदीन अंसारी मैसेज कयो आहे सलाम अदा हिन प्रोग्राम में आशिक़ अंसारी बि मौजूदु हो जेको जवानी में जुदा थी वियो आशिक़ अंसारी हसन जी शाइरी जो हाफ़िज़ हो मिस यू हसन मिस यू आशिक़ सच था चओ आशिक़ जहिड़ो ना हो तीअं ई हसन ते हो आशिक़ हो मूं हुनखे हसन जी शाइरी पढ़ंदे तड़पंदे ॾिठो हो अल्लाह से मफ़रत करे आशिक़ अंसारी खे बि यादि कयूं था सही था चओ साईं ईअं ई हसन जा केतिरा ई आशिक़ जेके हींअर बि असांखे मैसेज कनि पिया अहमद शाकिर हसन कूज़ागर लिखियो अथई हसन कूज़ागर हसन आवारा बादल हसन महबूब जी पहिरीं मिठी मुर्क जहिड़ो हसन शाइरीअ जी धड़कंदड़ दिलि हसन असां सभिनी जो महबूब शाइर वाह वाह कमाल उठे हसन दर्श जे सिटूं मोकिलियूं आहिनि जेके जीअ मुंहिंजे खे जोड़े विया जेके जीअ मुंहिंजे खे जोड़े विया सही तंद तारूं टोड़े विया हा सुते लोक सपननि में ॾेई पेर पेर में ख्वाबनि ते बि खंजर खोड़े विया उदासियुनि जो आचार वीचार त छॾ ॿुॾी दिलि खे बहितर ॿोड़े विया अदी साजिदा रज़ा असां सां आहे नूर अली समू ऐं नदीम उन्नड़ ही भलो शहर मोकिलियो अथई मां विछायां तूं न वेहीं छो न पियो वेड़े छॾियां
जिंदगी भली अड़ी टुकते रिली जहिड़ी। वाह, हसीब कहानियों असां सां आहे अबू बकर शाहाणी ऐं रवि डी प्लाई, अदीब हिनल नेण, असीर इम्तियाज़, आबिद अली दर्स, सफ़र कलोड़ो। सो हिननि दोस्तनि जा नाला वठूं था, पर हिननि साउतुनि में हिकिड़ो नज़्म पढ़ी ऐं हसन जो हिकिड़ो कलाम मज़हर हुसैन जी आवाज़ में ॿुधंदासीं। असांजो नज़्म आहे अज़ल अब्द। अज़ल अबद जॾहिं इश्क पाए अचे अजरकूं, जॾहिं प्यार पाए अचे बांधणो, जॾहिं भूए भरियल रिलीअ जीअं लॻे, सॼो देस तुंहिंजी गलीअ जीअं लॻे, जॾहिं चोट तां चंड तारा तके, दरिया साण गरजी किनारा कहनि, जॾहिं गज सारो करे गुफ़्तगू, चुनीअ ते समूरा सितारा लहनि, जॾहिं माक मुखड़ियूं चपन जूं चुमी, ख़ुदा जी ख़ुदाई थी ख़ुशबू वञे, जॾहिं मोतियो घूर घूरे ॾिसे, पटे अख ऐं अख पूरे ॾिसे, तॾहिं मां थो सम्झां त मुंहिंजी मिठी अज़ल खां असीं ॿई गॾो गॾु आहियूं। विञाइजे न जेको सघे थो वतन में, असीं हिकु ॿिए लाइ उहो सॾु आहियूं। असीं हिकु ॿिए लाइ उहो सॾु आहियूं। सारी सिंध पिरीअ जो पाछो जेको जर ते जागे थो। बिस्मिल्लाह। सारी सिंध पीरीअ जो पाछो, सारी सिंध पीरीअ जो पाछो, सारी सिंध पीरीअ जो पाछो, जेको जर ते जागे थो, जेको जर ते जागे थो, जेको जर ते जागे थो, जेको जर ते जागे थो। सारी सिंध पीरीअ जो पाछो, सारी सिंध पीरीअ 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 जो पाछो। सुहाई आहे, मुंह में पान उहाई आहे, दिल जेके थी बंदर ते का, तुंहिंजी बेड़ी लंगर पींदी, मुंह नईए को जातो हो, सबसे जावल जूं बाज़ारूं, तुंहिंजी खुशबूअ में ई खुलजूं, वञर सारी महकी पवंदी, दूर मुहारो ओछे कम दारू देखो, पाणीअ में को शक को फेंको, पाणी में चुनामी बहती। सारी सिंध पीरीअ जो पाछो, सारी सिंध पीरीअ जो पाछो, सारी सिंध पीरीअ जो पाछो, सारी सिंध पीरीअ 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 जो पाछो। भले अच निकरी आऊं रस करण थो चाहियां, मूंखे मस्त कलंदर मिलंदो,
सारी सिंध फिरिए जो पाछो सारी सिंध फिरिए 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 जो पाछो देखा छो पंहिंजो पाण लताड़े पाछो तोखां दूर थियासीं छा थो छड़दड़ दूर थियासीं छा थो पीला गुल खणासीं छा थो सखर सोन सरीको आहे दरिया थे जे भुलिजी ईंदीअ रहड़ीअ रूह लताड़े ईंदीअ पंहिंजे पाण खे पुत तकींदीअ तुंहिंजी ज़ात ई तोसां मिलंदी तोसां रोई साम्हूं खिलंदी सचो इश्क बुढ़ा न थीवे सचो इश्क बुढ़ा न थीवे सारी सिंध फिरिए जो पाछो सारी सिंध फिरिए जो पाछो जेको जरते जागे पियो जेको जरते जागे पियो सारी सिंध फिरिए जो पाछो सारी सिंध फिरिए 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 जो पाछो मिठियूं ॻाल्हियूं मिठियूं ॻाल्हियूं जी वक़्फ़े खां पोइ ॿीहर हाज़िर मिठियूं ॻाल्हियुनि जो सफ़र जारी आहे। अॼु असां ही समूरा पल सातूं सिंधी शाइरीअ जे महबूब शाइर हसन दर्श जे नाव कया आहिनि। हसन दर्श जो हिकिड़ो नज़्म पढ़ण खां अॻु में ही दरगाह मशाइख़ खां नज़ीर अहमद ख़ासकेली यादि कयो आहे। नज़ीर साईं लख कुर्ब तव्हां हसन दर्श जे ॻोठ में आयो ऐं असां हसन खे यादि पिया करियूं। हसन खे सलाम। राधण स्टेशन ते असद सोलंगी आहे, सांगड़ मादड़ी महक बलूच ऐं कासिमाबाद हैदराबाद मां अयाज़ काका असांखे यादि कयो आहे। हसन जो नज़्म आहे तूं जा पाण पखीअ जहिड़ी आहे। छा त नज़्म आहे, छा त तशबीहूं इस्तार आहे। जंहिं करे सेवण वेंदे सदुद्दीन शाह लखियारी जी दरगाह वटां जबल वटां जॾहिं गुज़रबो आहे त जेकॾहिं शाम लड़े थी न उन शाम खे असां छा त तशबीह ॾिनी आहे। तुंहिंजा पाण पखीअ जहिड़ी आहे लकी शाह सदर ते लहंदीअ मोराणे जी माठ मटींदीअ दूहें धुंध मंझां वऊं पींदीअ मोराणे जी माठ मटींदीअ दूहें धुंध मंझां वऊं वेंदीअ गूंगी शाम जबल में गड़बीअ गूंगी शाम जबल में गड़बई थकी शाह सदर ते लहंदीअ वारियासे जा वट उॾामन तुंहिंजे पोयां पट उॾामन आख़िर केॾां अॻिते वेंदीअ यकी शाह सदर ते लहंदीअ सारो ही संसार अॻियां कारो कारो भार अॻियां दिल में ख़ौफ़ वराए वेंदई ॾकी शाह सदर ते लहंदीअ न को सिज सुजावल लहंदीअ न को सिज सुजावल लहंदीअ न को थरॾे ई तूं थींदीअ न को काछे ॾे तूं कहंदीअ पक्की शाह सदर ते लहंदीअ तुंहिंजा पाण पखीअ जहिड़ी आहे लकी शाह सदर ते लहंदीअ लकी शाह सदर ते लहंदीअ। वाह। ऐं हिन घड़ियुनि में असांखे जॉइन कयो आहे असांजे सिंध जो ॾाहू दानिश्वर मौक़िक़ लेखक असां ऐं हसन जो मुश्तरका दोस्त केतिरियूं रोलातियूं केतिरियूं यादूं मुंहिंजे हिन दोस्त वटि बि आहिनि। हसन सां त हिन सफ़र बि कया आहिनि। सो ही बैकग्राउंड म्यूज़िक थोरी घटि रखिजो। असां सां गॾु आहे मोहतरम जामी चांडियो। जामी साईं बिस्मिल्लाह अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद मौजूद सदा मौजूद कुर्ब कुर्ब
अॼु प्यारे हसन खे यादि पिया करियूं ऐं उन जूं ई ॻाल्हियूं आहिनि ऐं उन जी प्रचार आहे। ज़िंदगी जे वॾे में वॾो हिसो हसन पाण सां गॾु गुज़ारियो। बिल्कुलु। हसन फ़र्द जी हैसियत सां, दोस्त जी हैसियत सां, शाइर जी हैसियत सां जामी उनखे कीअं थो ॾिसे? जी बख्शण, तो ख़बर आहे त हसन मुंहिंजो हमेशह हिकिड़ो निहायत हसास मौजूदु रहियो आहे मुंहिंजे लाइ। ऐं जीअं तो पाण चयो त हुनजी ज़िंदगीअ जो वॾो हिसो असां चंद दोस्तनि सां गॾु गुज़रियो। बिल्कुलु। ॾींहं रातियूं शामूं रोलाकियूं एडवेंचर, बिल्कुलु। कचहरियूं, अदब, ज़ाती ज़िंदगी जा सभु मामला। सो सची ॻाल्हि आहे त हसन हिकिड़ो अहिड़ो मौज़ू आहे, माण्हू रुगो न आहे, हिकिड़ो अहिड़ो मौज़ू आहे जॾहिं उन मौज़ू खे जेको ज़हन में आणिबो आहे त दिलि भरिजी वेंदी आहे। बिल्कुलु। बाक़ी हसन बख्शण हिकिड़ो हर लिहाज़ खां हिकिड़ो यगानो माण्हू। बिल्कुलु। हू पंहिंजी ज़िंदगी जे अंदाज़ में, पंहिंजे रवैयनि में, पंहिंजी ज़िंदगी जे दाव में, पंहिंजे सोचुनि में, तख़युल में, तख़लीक़ियत में, पंहिंजे एडवेंचर्स में, पंहिंजी शाइरीअ में ऐं पंहिंजी दोस्तीअ में, पंहिंजी हुस्नातीअ में, दिलरुबाईअ में, मतिलबु उनजा जेके बि रूप आहे ज़िंदगी में उन्हनि मां हर हिकु रूप में हसन हिकिड़ो भरपूर ऐं हिकिड़ो यगानो माण्हू हो। ऐं उहो रुगो शाइर न हो, शाइर त कमाल जो, पर शाइरीअ खां सवाइ बि उहो बेद हसीन माण्हू हो। बिल्कुलु। पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में, पंहिंजी शख़्सियत में जेके असां तो जहिड़ा हुनजा तमामु गहरा दिलबर दोस्त रहियासीं, असांजो दिलबर दोस्त रहियो त असांखे हुनजे पल पल जे अंदाज़ो आहे, तजुर्बो आहे, ज़िंदगी गुज़ारियूं गॾु। मुंहिंजे ख़्याल में हसन हिकिड़ो तमामु बुनियादी तौर ते जेकर जीअं तो पुछो मूंखां त हसन हिकिड़ो ज़िंदगीअ सां भरपूर, हिकिड़ो बेहद रोमांटिक माण्हू, हिकिड़ो बेहद फितरत पसंदि माण्हू ऐं जीअं एपिक्यूरन थॉट जेको आहे, जीअं यूनानी फ़लसफ़ी एपिक्यूरस चयो हो त ज़िंदगी जो वॾे में वॾो कारज जेको आहे उहो ख़ुशी आहे, उहा मस्ती आहे, सरमस्ती आहे, कैफ़ आहे ऐं उहा लज़त आहे ज़िंदगी जे हर रंग रूप में माण्हू। त हसन इन लिहाज़ खां बिल्कुलु एपिक्यूरन थॉट वारो माण्हू, शाइर, शख़्स, फ़र्द, दोस्त ऐं पंहिंजे घर ॿारनि सां प्यारु करण वारो, फितरत सां प्यारु करण वारो, दोस्तनि ते साह ॾियण वारो ऐं ज़िंदगी जे हर पल मां पंहिंजे पति जो मज़ो निपुड़े खणण वारो माण्हू। ऐं हसन जूं छा ॻाल्हियूं कजनि, हुनखे कीअं बयानु कजे ऐं प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चवां। त हिकिड़ी ॻाल्हि आहे त हसन बसि पंहिंजे हर रंग में हिकिड़ो निरालो, यगानो, तख़लीक़ी ऐं हसन जी जो कमाल इहो त उहो फराज़ चयो त लोग तो वीरानों में कर लेते हैं पैदा आशना। ही अहिड़ो माण्हू जंहिंसां माण्हू सहरान में हुजे त बि मां हिन सां गॾु आहे त माण्हू माना महफ़िल आबाद हो। ऐं हसन पाण ख़ुदि हिकिड़ी पंहिंजी ज़ात में हिकिड़ी महफ़िल हो, जिते बि हसन तव्हां सां गॾु आहे, तव्हां सां हिकिड़ी हसीन महफ़िल गॾु आहे। ऐं हुन जूं ॻाल्हियूं, हुन जूं मश्करियूं, हुनजा भोग चर्चा, संजीदा ॻाल्हियूं, हुनजी शाइरी, हुनजा मिज़ाज, हुनजी रोलाकियूं, अलबेलायूं, हुनजा अंगल आरा सभु अहिड़ा हसीन आहिनि जो सची ॻाल्हि आहे त बख्शण तूं, मां या आकाश या चंद अहिड़ा दोस्त जेकॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी खे ॾिसूं था पोइ हिते निहारे या असांजी ज़िंदगीअ मां हसन जे सोबत जा उहे जेके 20-25 साल निकिरी वञनि त पोइ बाक़ी छा थो बचे ज़िंदगी, बाक़ी छा थो बचे। सही थो चई। इन करे हसन हिकिड़ो तमामु हसीन, दिलरुबा ऐं लॻानो माण्हू। हिन सातुनि में वरी उनजे यार यासिर काचेले खे बि यादि कयूं था, जंहिंजी उताक ते जेके कचहरियूं थियूं, तारीख़ साज़। बिल्कुलु। यासिर त असांजो दिलबरो गॾियल, ऐं यासिर सां असां सभिनी खे मिलाइण वारो बि हसन ई। हसन मिलायो। बिल्कुलु। ऐं असांजो यासिर बि एतिरो ई प्यारो दिलबर दोस्त हो, उहो बि हिकु जॻह माण्हू, उहो अलॻि को प्रोग्राम करणु खपे।
बिल्कुलु उहो ख़ुदि हिकिड़ो अलॻि हिकिड़ो जॻानो किरदारु हो असांजे पूरे दौर जो सोबत जो दोस्तनि जो। तो ऐं यासिर ख़ुदि हसन जो दोस्त बि हो, हसन जो पारखू बि हो, ऐं हसन जो मदाह बि हो। इहे माना सरदार शाह, तूं, मां, आकाश, यासिर, बिल्कुलु इहे चंद दोस्त अहिड़ा हुआ ऐं आहिनि जेके हसन जी ज़िंदगी जा तमामु कमाल। मसरूर पीज़ा जो मसरूर सुमरो आहे, मसरूर सुमरो, अहिड़ा चंद दोस्त हिकिड़ा ॾाढी। अच्छा हसन हिकिड़ो तमामु हा, जॾहिं हसन जी जेका माना हिकिड़ो दौर आहे, ही माना असां वारो जेको बि टही आहे या ज़िया जे अमृत वारे ज़माने में ही शाइर जो हिकिड़ो गुलदस्तो जुड़ियो हो, उन दौर जे पस मंज़र में हसन जी शाइरी खे कीअं थो जामी एक्सप्लोर करे, मुख़्तसरन जामे? ॾिसो बख़्शन, बुनियादी तौर ते हसन जी शाइरी जो मिज़ाज सियासी न आहे। ऐं जीअं जाज दौर में आकाश, हलीम बाग़ी ऐं ॿिया केतिरा शाइर ख़ासि मज़ाहमती अंदाज़ सां उभरिया, मज़हल ग़रीबुनि में शामिल आहे, ईअं हसन जो मिज़ाज इहो न हो। हुनजे शाइरीअ में शाइराना सियासी अक्स आहिनि, पर बुनियादी तौर ते हू हिकिड़ो तख़यलाती ऐं रोमांटिक शाइर। बिल्कुलु इन करे हसन पंहिंजे इमीडिएटली पंहिंजे हमअसर दौर खां एतिरा असर क़बूल न कया आहिनि। हुनजा मौज़ू पंहिंजा, हुनजा किरदार पंहिंजा, हुनजी इंस्पिरेशन पंहिंजी, ऐं हू बुनियादी तौर ते हिकिड़ो रोमांटिक शाइर आहे। इन करे उहो हुनजो रोमांटिसिज़म फितरत पसंदीदा बि आहे, हुसन बीनीदा बि आहे, ऐं इश्क जो मौज़ू बि हुनजे दायरे में अचे थो। ऐं ईअं हुनजे शाइरीअ में केतिरा असांखे पंहिंजे दौर जा तबक़ाती ऐं सियासी अक्स बि मिलनि था। कांडरे नाले हू हारी, ऐं केतिरे शयूं आहिनि, पर हुनजो बुनियादी हावी मौज़ू सियासी मज़ाहमत जो मौज़ू न हो। इन करे हसन जो कमाल इहो आहे त हसन पंहिंजे अहिड़े दौर में पंहिंजी अलॻि वाट अख़्तियार कई, जेका वाट हुनजी पंहिंजी हुई, कंहिंखां उधारी थियल न हुई। हुनजो असलूब, हुनजा मौज़ू, हुनजा किरदार, हुनजी ॿोली, हुनजो शाइरी जो आहंग, तजुर्बा हुनजा फनी, इहे सभु शयूं हसन जूं पंहिंजूं हुयूं। बिल्कुलु उन मां हू मुतासिर न शेख हयात खां हो, न चइनि पंहिंजे हमअसर ॿियनि शाइरनि खां हो। त मुंहिंजे ख़्याल में इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे त हिकिड़ो नई टही जो नौजवान शाइर ज़ा जे दौर जे आख़िरी ज़माने में उभरे थो, ऐं उहो पंहिंजे दौर जे अंदरि एतिरनि वॾनि सधारण रवायतुनि जे हूंदे पंहिंजी अलॻि जाइ ठाहे थो, पंहिंजो लहजो खणी अचे थो, पंहिंजा नवां मौज़ू ऐं किरदार खणी अचे थो, ऐं उनखे एॾो कमाल हुस्नाकीअ सां निभाए थो जो हसन जी शाइरी जो पंहिंजो अलॻि रंग आहे, उनजी पंहिंजी ख़ुशबू आहे, उनजो पंहिंजो उगाव आहे। त मुंहिंजे ख़्याल में जेकर तव्हां मूंखां पुछो था त हसन बुनियादी तौर ते हिकिड़ो रोमांटिक शाइर हो, ऐं हिकिड़ो जमालियाती शाइर हो, तख़यलाती शाइर हो, ऐं उन जी इंस्पिरेशन में यकीनन ख़ारिजियत जा पहलू आहिनि, सियासी समाजी पहलू हुन पंहिंजे ज़माने मां किरदार कया आहिनि। त इहे सभु शयूं आहिनि जिन हसन जी शाइरानी ॻोहे। ॿियो जेको हुनजो मुशाहिदो ॾाढो तेज़, हुनजी ॿोली निजनवार, ऐं अञा ॿी ॻाल्हि जामी पाण नोट कई हूंदी त पाण जॾहिं बि कॾहिं थर हलिया हूंदासीं सफ़र में हिते हुते, त हसन फितरत जे समूरनि लकाउनि शयुनि खे पंहिंजूं अखियूं बि ॾिसंदी हुयूं, पर हुनजी नज़र वरी ॿिए नज़र सां ॾिसंदी हुई। हिकिड़ी कमाल शाइराणी ऐं हिकिड़ी तख़लीक़ी निगाह हुई, जीअं मच्छीअ जी अखि मां बीठे ॾिठो मूं हर ॾियारे खे, लोड़ाटिल वक़्त में लम्हो उणियल कंहिं ॼार वांगुरु हो। मतिलबु इहो जेको हुनजो ॾिसण जो पहलू आहे, इनखे कीअं थो जामी? इहा बिल्कुलु बशर तो सही ॻाल्हि कई आहे। ॾिसो हुनजो कमाल इहो त हुन मुशाहिदे खे ऐं तख़य्युल खे पाण में इम्तिज़ाज कयो हुनखे। हा, यानी हसन जी शाइरीअ में तफ़कुर ऐं तख़य्युल जो इम्तिज़ाज घटि आहे, हुनजे शाइरीअ में घणो इम्तिज़ाज तख़य्युल ऐं मुशाहिदे जो आहे। वाह, सही। ऐं इहो हुनजो ख़ासि ऐं रोमांटिक त हुनजो मिज़ाज आहे शाइरी जो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त आम सफ़र हुजनि, जिते बि हुजे, हसन जी पंहिंजी हिकिड़ी रोमांटिक अखि हूंदी, हुनजो ख़ासि मिज़ाज, हुनजी निरालो अंदाज़ कंहिंखे ॾिसण जो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे बशर त हसन जेको आहे न वॾो किसा गो माण्हू हो, दास्तान गो माण्हू। बिल्कुलु
वो मामूली ॻाल्हियुनि खे बि अहिड़ो अचे रुमानवी अंदाज़ सां पेश कंदो, उनमें ज़ेब दास्तान पेश कंदो, उनमें ॻाल्हियुनि जो अंदाज़, ॻाल्हियुनि जो गहीर माण्हू, हुनखे किसा गोई ॾाढी वणंदी बिल्कुलु, ऐं उन में हुन वटि कोई जमालियाती मुबालो हूंदो पंहिंजो कमाल। सही इन करे हसन जो उहो रंग जेको आहे उहो हुनजी ज़ाती ज़िंदगी में बि शामिल हो। उहो आम शहर मां थी अचे, तव्हां किसो पुछो कीअं किथां थी आहे, सभु अहिड़ो हुनखे जमालियाती ऐं रुमानवी पेश कंदो, माण्हू त वाह कमाल थी आहे, वाह ईंदो आम ख़बर मां हुनजे ज़िंदगी दा हुनजो रोमांटिक रवैयो हो, हुनजे ॻाल्हाइण ऐं हुनजे ॻाल्हि करण जो अंदाज़ बि कमाल। ऐं ॼण ॿी हिकिड़ी ॻाल्हि असल में हुई त आम ज़िंदगी में माण्हू शनास बि हो, फर्द शनास बि हो, इहा ॻाल्हि बि हुन में हूंदी हुई। उहो पंहिंजे मुशाहिदे मां माण्हू जी परख करे वेंदो हो, या हालतुनि जो तजियो बि ॾाढो ज़बरदस्त तुज़ ऐं ॾाढो ज़बरदस्त करे वेंदो हो। असल में छा आहे त हुनजो पूरो बुनियाद बहराड़ी जो हो ऐं हू हिकिड़ो रची रास थियल ॿार हो। जी जी, ऐं ईअं न हो त को बहराड़ी में बि ईअं रहियो, तमामु हिकिड़ो पंहिंजे ख़ासि निजन ॿार माहौल मां जीअं रची रास थी ॿार, हुनजो पीउ हुनजो वॾो हुनजे लाइ किरदारु हो, हुनजी माउ हुनजे लाइ किरदारु हुई, हुनजो वॾो भाउ जेको आहे वॾेरो फयाज़ किरदारु हुई, ॿाहिरि ॻोठ शयूं मशाइख़ोती दरगाह, इहे सभु शयूं हुनखे ॿारोतल में त ख़बर आहे इंस्पायर कंदियूं आख़िर ताईं ज़िंदगी में। हू पंहिंजी हिकिड़ी बिल्कुलु निजन ॿार ॻोठाणे माहौल मां उतरी आयल, वरी शहर में अची रहियो, पंहिंजी बिल्कुलु अलॻि जवानी में नौजवानी में वरी उहो शहरी ज़िंदगी जो इम्तिज़ाज। इन करे हसन में हिकिड़ो कमाल इहो त हसन बहराड़ी जी जेका निबार ज़िंदगी आहे उहा ऐं जेका शहर जी कॉस्मोपॉलिटन लाइफ आहे उनजो इम्तिज़ाज हो। तव्हांखे उहो साॻे वक़्तु हिकिड़ो निज निबार बहराड़ी जो माण्हू बि लॻंदो ऐं तव्हांखे साॻे वक़्तु मुकमल शहरी माण्हू बि लॻंदो। बिल्कुलु सही था चओ। इहे सभु शयूं हुयूं जिन हसन जे मिज़ाज खे, पर असुल ॻाल्हि इहा आहे त हुनजो पंहिंजो जेको मिज़ाज हो बुनियादी तौर ते जेका हुनजी मिटी हुई उहा बेहद रुमानवी हुई। इन करे हू जिते बि वियो ऐं जिते बि वियो, जंहिं महफ़िल में वियो, जिन माण्हुनि सां उथियो वेठो उते पंहिंजा निशान छॾे आयो, पंहिंजी तासीर छॾे आयो, पंहिंजी तासीर छॾे आयो ऐं पंहिंजो हिकिड़ो अख़ छॾे आयो। त मूंखे इहो यकीन आहे त हू जंहिं बि माण्हू सां ज़िंदगी में मिलियो हूंदो उन माण्हू जे ज़िंदगीअ में हिकिड़ो सुठो अहसासु ऐं अख़ छॾे आयो हूंदो पंहिंजो। बिल्कुलु सही। ऐं असां जॾहिं वियासीं हिंदुस्तान 1991 में गॾिजी, सूरतलैन हैदर हुजे, अमृता प्रीतम हुजे, बंगाली शाइर शंखा घोष हुजे, जिन जिन सिंधी अदीबनि सां मिलणु थियो, त हक़ीक़त इहा आहे त उहे सभु माण्हू हिन खां काफ़ी मुतासिर थिया हिन माण्हू जे उन मिज़ाज खां, उन शाइरी खां, शयुनि खां। ऐं हसन वरी कमाल जो ॻाल्हि इहा आहे त जेतिरो ओवर कॉन्फिडेंट हो ओतिरो लजाड़ो माण्हू बि हो, तमामु लजाड़ो बि हूंदो। इहा हिकिड़ी हुनजी हुस्नाची हिकिड़ो निज निबार माण्हू। हसन जी शाइरी, शख़्सियत, हुनजो मिज़ाज, ज़िंदगी जा रवैयो, इहे सभु शयूं ॾाढी रोमांटिक हुयूं। ज़बरदस्त, वॾी महिरबानी जामी वक़्तु कढण लाइ यार, असन खे यादि कयोसीं पाण, ॾाढी ख़ुशी थी। कुर्बत तुंहिंजा अलाह करे ख़ुशि हुजो, मोहबतूं मिठा मोहबत। जामी चांडे सां असन जूं ॻाल्हियूं कंदे कंदे रातियूं ई लंघी वञनि। सो बहरहाल हिन लमन में हसन जी वनी असांजी जीजल भेण इरम महबूब ऐं हसन जो पुटड़ो, जंहिं लाइ हसन चवंदो त माना मुंहिंजो अक्स चीज़ल आहे, नालो ई चीज़ल रखियो हुई। सो चीज़ल ऐं अदी इरम जा एहसास आहिनि, उहा ॿुधूं था गॾिजी। जी बिस्मिल्लाह। भाई बाबा हूंदो त हिकिड़ो हूंदो त मामा वॾो हिकिड़ो आयो, सो हू बसि हाणे माना डिफरेंस इहो ई अची वियो हिकिड़ो। पोइट्री बि बाबा सुठी कंदो, पर नंढे हूंदे त मूंखे सम्झ में कोन ईंदो, जेकी माना कंदो मुंहिंजे लाइ बि कंदो। नंढे हूंदे मूंखे बि ॿ टे लिखे, मूंखे वाक़ई विहारे कुझु ॿुधायो हुई नंढे हूंदे, पर मां सम्झंदो कोन हुअसि। सो त हाणे मां वॾो थियो आहियां त मूंखे माना थोरो पोइट्री सम्झ में अचंदा, पढ़ां थो हाणे वापसी खां, त मूंखे चवंदो वाक़ई कुझु आहे, सुठो पोइट आहे बाबा। पर माण्हू बि सुठो हूंदो बाबा ॾाढी। ॿिया सभु घर जा वॾा जेके हूंदा उहे कूड़ ॻाल्हाईंदा मूंसां, या माना ॿार आहे नंढो हिन सां कूड़ ॻाल्हायो, त ई ॻाल्हि आहे त माना मूंसां करे कूड़ कोन ॻाल्हाईंदो बाबा। हाणे हिकिड़ो तजी मां तव्हां ॿुधायो त पहिरीं बाबा जॾहिं हूंदो त माना हिकिड़ो माना का फिकर कोन हूंदी, का परवाह कोन हूंदी। असां माना घर में ईंदा हूंदासीं त हिकिड़ो माना हूंदो न मथां माण्हू त
को टेंशन कोन्हे हिकिड़े जो हिकु बाबा वेठो आहे यही त हाणे हू कोन रहियो आहे बाबा खां पोइ। मां ऐं अव्हां इहो कीअं मञूं त ज़िंदगी मरी सघे थी। हसन ज़िंदगी जो ॿियो नालो आहे। अदीब ऐं फ़नकार मरण लाइ दुनिया में न ईंदा आहिनि बल्कि उहे सदा जीअण लाइ ईंदा आहिनि। ऐं जदीद सिंधी शाइरीअ जे देस जो हीउ अलबेलो शहज़ादो ज़िंदगी जियां पंहिंजे नज़्मनि ऐं सुहिणनि लफ़्ज़नि में हमेशह असां सां गॾु रहण लाइ आहे। जी असांजे पुट चीज़ल खे ॿुधोसीं ऐं अदी भेण जी जल इरम महबूब जा मुख़्तसर एहसास। मूं कोशिशि कई त फ़ोन ते उन्हनि सां ॻाल्हि कजे पर इतफ़ाक़ सां फ़ोन न लॻी सघी। मूं चयो पिए त आकाश अंसारी सां ॻाल्हाइजे पर आकाश चयो त मां ॻाल्हाए न सघंदुसि। हसन जो जॾहिं ज़िक्र अचे थो त दिलि मलूल थी वञे। सो बहरहाल मूं कोशिशि कई त हीअ वरी मुख़्तलिफ़ जाइनि तां कुझु शयूं। हिकिड़ो नज़्म हसन जी यादि में असांजी शाइर दोस्त रोहल कालरो लिखियो। रोहल ॾाढो सुठो शाइर आहे। रोहल कालरो टंडियल आयार में ऐं हिन वक़्तु शाइरी जी दुनिया जो हिकिड़ो नामियारो नाम आहे। सो ही हसन दर्स जी यादि में हिकिड़ो नज़्म लिखियो हुई जंहिंखे मूं पंहिंजे वॉइस ओवर में रिकॉर्ड कयो आहे। हसन खे भेटा कयूं था। जी भला कंहिंसां मुलाक़ात कबी आहे छा ईअं बि भला कंहिंसां मुलाक़ात कबी आहे। गुल हथ में हुजनि ॻाढ़ा हुजनि लुड़क अखियुनि में। गुल हथ में हुजनि ॻाढ़ा हुजनि लुड़क अखियुनि में। छा ईअं बि भला कंहिंसां मुलाक़ात कबी आहे। भाकुर लगे खाली लगे हाँ अकेलो। छा ईअं बि भला कंहिंसां मुलाक़ात कबी आहे। नाराज़ हुजे यार ऐं पर चेब न आख़िर। छा ईअं बि भला कंहिंसां मुलाक़ात कबी आहे। चुप जो न रखियल रोज़ो खुले बांग ॿुधण सां। छा ईअं बि भला कंहिंसां मुलाक़ात कबी आहे। ॻाल्हियुनि ते चवे दिलि ऐं न को सांत खे टोड़े। ॻाल्हियुनि ते चवे दिलि ऐं न को सांत खे टोड़े। छा ईअं बि भला कंहिंसां मुलाक़ात कबी आहे। अहवाल पुछी हिक ॿिए खां के टहक न उॾरनि। छा ईअं बि भला कंहिंसां मुलाक़ात कबी आहे। सिगरेट वठी कंहिंखां दुखाइण ते न दिलि चए। सिगरेट वठी कंहिंखां दुखाइण ते न दिलि चए। छा ईअं बि भला कंहिंसां मुलाक़ात कबी आहे। झेड़े जो चवे दिलड़ी ऐं परचण जो चवे मन। झेड़े जो चवे दिलड़ी ऐं परचण जो चवे मन। छा ईअं बि भला कंहिंसां मुलाक़ात कबी आहे। अध पेग बचल कंहिंजो गिलासन में को ॻोल्हे। छा ईअं बि भला कंहिंसां मुलाक़ात कबी आहे।
हथ में हुजन गाढ़ा हुजन लुढ़क अखियुनि में छा ईअं बि भला कंहिंसां मुलाक़ात कबी आहे मिठियूं ॻाल्हियूं छा ईअं बि भला कंहिंसां मुलाक़ात कबी आहे। रोल कालरो जो नज़्म हो हसन दर्स जी यादि में। अॼोको मिठियूं ॻाल्हियूं हसन दर्स जे नाम आहे प्यारे पीढ़ीअ जे। हसन दर्स जी 16 तारीख़ 16 जून ते वरसी बि आहे हैदराबाद में। ऐं हिननि सातुनि में कासिमाबाद में असांजो साईं अब्दुल कादिर ॾखण प्रोग्राम ॾिसे पियो। साईं वाकई इलाही ॾींहंनि खां पोइ तव्हांजो मैसेज पहुतो आहे। हा, तव्हां इहा ॻाल्हि कई आहे। इहो बिल्कुलु असांजी सिंधी अदब जो, कहाणी खेतर जो ऐं नाटक निगार बहितरीनु इंसानु ऐं असांजो प्यारो दोस्त वाकई नूर गल्लू असां खां विछड़ी वियो आहे। अल्लाह से मग़फ़िरत करे। मिठियूं ॻाल्हियुनि जो समूरो सख़्तु आवाज़ टीवी जो समूरो सख़्तु नूर गल्लूअ जे विछोड़े ते ॾुखारो आहे ऐं संदन पोयरनि सां दिली ताज़ियत कयूं था। ऐं मिठियूं ॻाल्हियुनि जो सफ़र जारी आहे, हसन दर्स जूं ॻाल्हियूं। ऐं हिन लम्हनि में असां सां साथ में सिंधी अदब तहक़ीक़ मुहक़िक़ शाइर ऐं हसन जो बि प्यारो दोस्त जेको असां वांगुरु ई हसन खे ॾाढो हसन चवंदो आहे, अली आकाश असां सां गॾु आहे। अली आकाश, अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद। वालेकुम अस्सलाम। सदा मौजूद बख़्शन साईं। वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु कढियो। अॼु प्यारे पीढ़ी हसन खे यादि पिया करियूं ऐं मूंखे यादि आहे त पहिरियों दफ़ो तव्हां सां मुलाक़ात बि हसन जे तवसत सां थी हुई। जी हा हा, बिल्कुलु बिल्कुलु। सो हसन जे त यानी हिकिड़ो यगानो इंसानु हो, हुनजे ज़िंदगी जा हुनजे तख़लीक़ी सफ़र जा केतिरा पहलू आहिनि ऐं बिल्कुलु आहिनि। अली आकाश हुनखे कीअं थो यादि करे? हसन सभ खां पहिरीं ॻाल्हि त असांजो दोस्त हो जी। ऐं जॾहिं आउं हैदराबाद में आयुसि त शुरू में ई मुलाक़ात जेका थी उहा जामी सां थी। वरी जामी जे घर ई सरदार शाह पहिरियों माण्हू हो जंहिं हसन जा कई नज़्म ॿुधाया, मूंखे यादि आहे उहो बिल्कुलु। ऐं पोइ हुनजी नज़्मनि खां सरदार शाह तमामु घणो मुतासिर हो ऐं हुनजो इहो चवणो त हुनजी शाइरी में जेको इमेज आहे, जेका तस्वीर कशी हू करे थो, सिट सिट में मंज़र समायल आहे, ॼण का कैमरा हुजे हुनजी अख में या हुनजे इमेजिनेशन में, हू अहिड़ियूं दिलकश तस्वीरूं कढे थो जी जी ऐं उहे मंज़र पेश करे थो जेके अॻ में शाइरी में पेश न थिया आहिनि। मूंखे यादि आहे उहो ॾींहुं त सरदार शाह हुनजी तमामु घणी तारीफ़ कई हुई ऐं जामी असां वरी सभिनी हुननि खे ॻाल्हाए पियो। उहो इहो हो 1999 बिल्कुलु। ऐं जामी इबरत में एडिटर हूंदो ऐं हसन दर्स उन इबरत मैगज़ीन जो एडिटर हो। ऐं उन ई ॾींहंनि में जॾहिं अञा आउं हैदराबाद में आयो त उहो छॾे विया हुआ, वरी उन्हनि जी जाइ ते असां आयासीं। त उनखां पोइ बहरहाल हसन सां उते ई इबरत में मुलाक़ात थी ऐं उन्हनि दोस्तनि जे ग्रुप में बि थी। ऐं पोइ इहा ख़बर आहे त असां पाड़ेसिरी बि रहियासीं। बिल्कुलु सही। हिकिड़े पाड़े में इहा त आहे हुन सां हिकिड़ो ज़ाती ऐं हिकिड़ो शख़्सी उनजी ॻाल्हि कोन्हे। ऐं हसन जी शाइरी पहिरियों भेरो जेका हसन जी शाइरी पढ़ी उहा पढ़ी ॾीआ ॾीआ लात ॿार किताब में। जी जी। शेख आज़म ने मुआग लिखियो ऐं हुन में जेको खानम गगोश वारो जेको नज़्म हो उहो उन ज़माने में तमामु घणो मशहूरु थियो, मूंखे यादि आहे। बिल्कुलु। त उतां खां सुञाणप पोइ दोस्ती बि थी। पर आउं सम्झां थो त जेके बि सिंधी शाइरीअ जो जेको बि समूरो सफ़र रहियो आहे, उन्हनि में हिकिड़ा 2-4 माण्हू अहिड़ा रहिया आहिनि जिन पंहिंजो अलॻि असलूब जोड़ियो, डिक्शन
आमतौर ते डिक्शन ई अहिड़ी शइ हूंदो आहे जेको शाइर जी सुञाणप कंदो आहे। उस्ताद बुखारी जो डिक्शन हो, शेख अयाज़ जो डिक्शन हो ऐं टियों नारायण श्याम जो डिक्शन हो। ये टे सिंधी शाइरीअ ते हावी थींदड़ डिक्शन हुआ। तंहिंखां पोइ आऊं इहो नथो चवां त को सफ़ा रची मची या का ॻाल्हि डिक्शन जे बारे में, पर चौथो अहिड़ो हसन माण्हू आहे जंहिंजी शाइरी खे असीं इहो ॾिसी इहो चऊं था त हीअ हसन जी शाइरी आहे ऐं इहा हुनजी कामयाबी बि आहे। त डिक्शन में तमामु पुख़्तो शाइर आहे ऐं असां ॾिसूं था त हसन जी शाइरी ख़ासि तौर ते हुनजी नज़्म जेको असांजे नज़्म जो जेको सफ़र हो उन खां अॻिते सफ़र कयो आहे। हुन कई अहिड़ा नज़्म लिखिया आहिनि जेके यादगार आहिनि, जेके माण्हुनि खे वणनि था। ऐं गज़ल में बि गज़ल बि हुन सुठा लिखिया आहिनि, पर नज़्म में जे सिलसिले खे हुन अॻिते वधाए। इहो हुनजो हिकिड़ो हसन जो कॉन्ट्रीब्यूशन आहे त दुनिया उनखे जे डिक्शन खे बि सुञाणे थी त हीउ अंदाज़ हसन जो आहे ऐं नौजवान हुनखे फॉलो बि कनि पिया। ईअं तमामु घटि थींदो आहे जो नौजवान कंहिं शाइर खे फॉलो कनि। ऐं ख़ासि तौर ते उन ई वक़्त में जॾहिं शेख अयाज़ जो अञा हमअसर ज़मानो हुजे, शेख अयाज़ जहिड़ो देव शाइर मौजूदु हुजे, उन सां गॾु को माण्हू के शाइर ईअं उन सां गॾु ईअं सफ़र कंदा हुजनि त आउं सम्झां इहा पंहिंजे पाण में इहा हिकिड़ी गैर मामूली ॻाल्हि आहे। इहा आहे ऐं हसन जी शाइरी जी जेका सूंह आहे उहा आहे उन में सकाफ़त ऐं ॿोली जो रचा। ॿ शयूं अहिड़ियूं आहिनि। हुनजा अक्स ॿारनि जा, ॿुढनि जा, उनमें ॿारनि जा, असांजे औरतुनि जा ऐं उन्हनि जा जेको बि उन्हनि जो खाइण पीअण उथण वेहण जेको समाजी अमल आहे, ख़ासि तौर जेको रूरल सतह ते आहे, जेका दुनिया असांजे जेका बि शहर आहिनि, शहरनि में रहंदड़ माण्हुनि जे ओझल आहे, त उहा दुनिया खणी आयो शाइरी में। हू अलू आफ़ीम खाईंदड़, इहो जेको उनजो नज़्म आहे, कांडेरो हारी आहे। हा कांडेरो हारी आहे। त हू असांजे समाज जे जेके ग्रास रूट्स मां न सिर्फ़ किरदार खणी आयो, पर उन्हनि किरदारनि जा ख्वाब खणी आयो, उन्हनि किरदारनि जूं उमंगूं खणी आयो, ज़िंदगी खणी आयो। इहो हसन जो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन हो त हिकिड़ी नई सिंध जेका असांजे शहर जे माण्हू खे जंहिंखे ख़बर न हुई हुन उहा ॾेखारी। इहो हो। ऐं हुन रण जा मंज़र बि चिटिया, हुन वीराननि जा मंज़र बि चिटिया, हुन ॻोठ जे गलियुनि जूं बि ॻाल्हियूं कयूं ऐं गलियुनि मां ईंदड़ गउनि जूं बि ॻाल्हियूं कयूं, ते विछल कागनि जूं ॻाल्हियूं कयूं। त हसन जी शाइरी पंहिंजे पूरे सकाफ़ती रचा में ऐं जीअं सरदार शाह चयो त हुन में अक्सबंदी ज़बरदस्त आहे ऐं हू इन करे बि वणंदड़ आहे जो उन में जमालियात ॾाढी बहितर आहे हसन जी शाइरी में। कमाल है। हाँ बिल्कुल। माना हुस्न जेके जमालियात रुगो इन जी नाहे त रुगो कंहिं शख़्सी जमालियात के औरत जी हुजे या कंहिंजी हुजे, पर जेको किरदार खणे थो उनखे उहो हसीन करे पेश करे थो। जेका सिट जेका लिखे थो उहा ज़बरदस्त लिखे थो। जीअं उहा ॻाईंदा आहियो, सजण खां सिवा जे सुमण सोचजे, पत्थर जो विहाणो कजे दिल ॾिजे, उहा ॻाईंदा आहियो ज़बरदस्त अंदाज़ में। ॾिसो त इहा ॻाल्हि जेका आहे सजण खां सिवा जे सुमण सोचजे, त उन में सिट में जमालियात आहे, लफ़्ज़नि में हुन जमालियात क्रिएट कई। पंहिंजी जेका पोइटिक जेका स्टेटमेंट थींदी आहे, जे बयान ॾिबो आहे, हिकिड़ी लिखत में जेको जुमिलो आहे उन जुमिले जी बियत में हुन हुसन पैदा कयो पंहिंजे किरदारनि जे वसीले। सो हिकिड़ो वॾो हसन दर्स हिकिड़ो तमामु वॾो इम्पैक्ट छॾियो आहे। ॿियो जेका अवां शुरू में ॻाल्हि कई त सिंध हुन सां खे ॾाढी मोहबत ॾिनी, उनजो सबबु इहो आहे त हसन हिकिड़ो रोलाक माण्हू हो। हीउ हसन रोलाक हसन आवारा गर्द आदमी, हसन आवारा गर्द आदमी छा ॾिठो आहे भला रोलाक में, त हू वाक़ई रोलाक हो। जॾहिं हसन गुज़ारे वियो त उन खां पोइ अवां ॾिसो त हुन सां दोस्ती जी दावा कंहिं न कई। सही।
ईंदे ऋण जी कंधी खां वठी ऐं हेॾा पंहिंजो काछे ताईं कोहिस्तान ताईं जेके बि माण्हू वेठल हुआ सभिनी उनजी दोस्ती जी दावा कई ऐं असां वेझे जेके हुनजे रहियासीं गॾु दोस्त बि रहियासीं अवां तमामु घणो हुन सां गॾु रहिया पर असां अहिड़ी उन ते दोस्ती जो एॾी दावा थींदी रही हुनजे गुज़ारे वञण खां पोइ त जो असांखे इहा फिकाई थींदी हुई त यार हाणे असां चऊं त अचनि असांजो दोस्त हो त किथे माण्हू चवनि त हीउ बि हाणे ॿियनि वांगुरु ईअं ई थो चले सम्झो न इहा ॻाल्हि हा हीउ बि ॿियनि वांगुरु हाणे ॻाल्हि हिकिड़ी हले पई त उन ॻाल्हि मां ई हाणे पियो फ़ाइदो खणे हिनजे करे चुप रहियासीं रातनि जी ज़िंदगी हिकु मिसाली ज़िंदगी हुई उहो पंहिंजे औलाद सां ॾाढी मोहबत कंदो हो मूंखे यादि आहे कई भेरा असां सां हुन सां गॾु त के पंहिंजे ॿारनि खे कीअं जीअं हू शयूं वठी ॾींदो हो ऐं जेका उहे घुरंदा हुननि जूं ख़्वाहिशूं पूरियूं कंदो हो ऐं पाड़े में जेकॾहिं रहियो असां रहियासीं त उते ॻाल्हियुनि ॿोलियुनि मां इहो बि थियो त पंहिंजे घरवारी सां केतिरो कमिटेड हो ऐं ॿियो त दोस्तनि ते तमामु घणो मतिलबु जेकॾहिं हुनखे सम्झ में अची वञे त अलीअ का या बख़्शण खे का मुंहिंजी घुर्ज आहे त ईअं न आहे त हू पासो वठंदो बिल्कुलु अची दर ते बीहंदो त हाणे तव्हां खां अॻ में हू तयारु हूंदो त हलूं फलाणो कमु करणो आहे ईअं हुन दोस्तनि खे नवाज़ियो एॾा दोस्तनि ते हुन एहसान कया मूंखे बि एहसान कया मुंहिंजे फादर खे जॾहिं हेपेटाइटिस थी पई हुई बीमारी तॾहिं मूंखे दवा न पई मिली तॾहिं मूंखे पंहिंजी कार में खणी हलियो ऐं जेको डॉक्टर जेको सॼो इंचार्ज हो उनजो उन वटि मूंखे वठी हलियो ऐं सिधो हुनजी हेपेटाइटिस वारा जे प्रोग्राम में सॼी सिंध जो इंचार्ज हो मूंखे हुनजे सिधो कंहिंखां ॿ टे खां पुछियो हुन दोस्त हलियो ऐं मूंखे हुनखां मुंहिंजे फादर जी मूंखे दवा वठी ॾिनी ऐं ऑफिस मां मूंखे खयो त पंहिंजी शख़्सियत में दोस्तनि सां हलण में पंहिंजी शाइरीअ में पंहिंजे किरदार में हू हिकिड़ो अहिड़ो हिकिड़ो मिसाली माण्हू हो जंहिंखे सिंध अॼु ॾींहं ताईं न विसारे सघी आहे ऐं असांजे हवासनि ते असांजे ख़्यालनि ते हथनि छायो पियो आहे हुनजी शख़्सियत हुनजी शाइरी हुनजे ॻाल्हाइण जो अंदाज़ हुनजे खिलण जो अंदाज़ एॾो आहे जो अञा ताईं आउं ॻाल्हायां पियो हुनजो मुरकण हुनजो खिलण उहो सॼो हुनजो जेको साम्हूं अची थो वञे वाकई अहिड़ो माण्हू हर सभिनी वसफ़े सुहिणो माण्हू हसन असांजो राणो माण्हू बिल्कुलु ऐं हाणे वक़्तु तमामु थोरो घटि न त हसन जी ॻाल्हि निकिरे त पोइ त सही वॾी राति खपे सॼी बिल्कुलु खपे वॾा कुर्ब अली आकाश चंद घड़ियूं कढियूंसीं हसन खे यादि कयोसीं लख मोहबतूं मिठा हसन जे लाइ अञा हिकिड़ी काल अनू सोलंगी जी वठणी हुई पर हाणे चवनि था त वक़्तु घटि आहे ऐं प्रोग्राम जो वक़्तु वाकई हाणे पुॼाणी ते आहे पोइ हाणे वेंदे वेंदे हसन जूं ई सिटूं त पखी परदेस जा सूरज परनि पोयां लड़े थो पियो वरड़ नवात ते वेठल अॻियां जित ऋण रड़े थो पियो उमिरि जे आङुरियुनि मां ॾिस फुलनि वांगुरु छणूं था पिया सॼण सिगरेट सस्ते जा सॼो माण्हू सड़े थो पियो अवी मुर्की मिली आख़िर हलिया विया शहर पंहिंजे ॾांहुं असांजी ॻाल्हि जे गल तां अञा ॻोढ़ो गड़े थो पियो हक़ मौजूद सदा मौजूद वारो रूमीअ जो रक़्स आहे हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे हिन पट खे विछाए वेड़े सघां थो आऊं हिन पट खे विछाए वेड़े सघां थो आऊं हर ख़्याल जी खुदाई खेड़े सघां थो आऊं मिट्टीअ मां हर को माण्हू मेड़े सघां थो आऊं आवाज़ जे उथण जी कैफ़ियत कमाल आहे हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे कूञान कैफ़ वारो कूञान कैफ़ वारो रूमीअ जो रक़्स आहे हिन दिल कलंदरीअ में
छम सम झुम सा